अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम्ही ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। कराची में 22 मई ते निकितल मोहब्बत सिंध रैली ते दहशतगर्दनि जे हमले में शहीद थींदड़ शहीद ग़ज़ाला सिद्दीकी ऐं ॿियनि शहीदनि खे भेटा पेश करण लाइ असीं नामियारे सियासतदान अयाज़ लतीफ़ पलीजे जी यादगार तक़रीर अवां जी खिदमत में पेश करियूं था। माना के इस जमीन को न गुलजार कर सके, कुछ खार कम तो कर गए गुजरे जिधर से हम। दावत खिताबियां थी अदीब, दानिश्वर, नकाद, मुदब्बर, चोटी जो कानूनदान, कौमी अवामी जो मरकजी सदर मोहतरम अयाज़ लतीफ़ पलीजा साहब जिनसे अदी ग़ज़ाला बतूल सिद्दीकी, अब्दुल सत्तार उन्नड़, शबीर बुलेदी, एजाज बलोच, सरवर बलोच, अदी शरीफा, अदी यास्मीन, इकबाल बलोच ऐं ॿियनि असांजे दोस्तनि भाउरनि भेनरनि खे ट्रिब्यूट्स पेश करण लाइ त अज़ल जी आरसीअ मां तूं ग़ज़ाला ईअं निहारी थी मोहब्बत सिंध रैलीअ खे अञा ताईं तूं सारी थी। अज़ल जी आरसीअ मां तूं ग़ज़ाला ईअं निहारी थी मोहब्बत सिंध रैलीअ खे अञा ताईं तूं सारी थी। मोहब्बत सिंध रैलीअ तां तो घोरी जिंद हुई पंहिंजी करे कुर्बान पंहिंजो पाण ही साबित कयो आहे तो जॾहिं बि सिंध धरतीअ ते विधो पंजोड़ कंहिं धारे विरासत जी कई दावा जॾहिं को गैर ऐं गासिब लुटेरो माउ धरतीअ खे वखर बाज़ार जो समझी हठीअ ते वाक जे ॾींदो त धरती माउ जूं ॼायूं कई बागियूं ऐं मारियूं बि ॿधी सिर सां कफन ॾींदियूं न पोइ धूतो धारियो को धरींदो पेर धरतीअ ते अमड़ जे थञ जे ख़ातिर जॾहिं निकितियूं घरां न्याणियूं लहूअ जूं चादरूं वेड़े जॾहिं निकितियूं ई संध्याणियूं खणी पोइ ॻाठ कारूं जर सलामी सिंध खे ॾींदो ग़ज़ाला तुंहिंजी कुर्बानी अज़ल जी गूंज थी पवंदी। ऐं ग़ज़ाला ऐं सत्तार ऐं शबीर ऐं शहादत जरवार ऐं नवाज़ कंगराणी ऐं आशिक़ जुड़ेजा ऐं फाज़िल ऐं हकीम ऐं लतीफ़ तव्हांजी कुर्बानी तव्हांजा पंध ममताज़ निज़ामाणी जूं खयल विखूं उहे रस्ता अलाद ते लगारी जा खयल पेर उहे कुर्बानियूं उहे रायगान न वेंदियूं। हां ॿुधायां पियो दोस्तनि खे त मूं प्रेस क्लब में चयो हो 22 मई ते मूं चयो हो तव्हां साफ़िन खे यादि हूंदो याजिल जमाली वेठो अरबाब चांडियो हो दोदो हो इम्तियाज़ हो शकील हो ॿिया दोस्त हुआ। प्रेस क्लब में मूं चयो हो त सिंध हिसाब वठंदी। यादि रखो मूं दहशतगर्दनि खे मुखातिब थी चयो सिंध हिसाब वठंदी। ऐं दहशतगर्दो ॾिसो जीअं मुग़ल चयो त अयाज़ लतीफ़ पलीजा 22 मई ते तो कराची जे घिटुनि में सिंध जी वॾे में वॾी दहशतगर्द पार्टी खे अकेलो आइसोलेट करे छॾियो। अॼु रुॻो लिकण लाइ जाइ न आहे। अॼु हू जीसियूं करे सघनि था तव्हांजे तॾनि ते अची जीसियूं कनि था। अॼु हुननि वटि लिकण लाइ जाइ कान्हे। अॼु हुननि खे को गॾु खाइण लाइ तयारु कोन्हे। मिठू कनि था को गॾु नथो खणनि। के दोस्त मूंखे मिलंदा आहिनि ज़ाती दोस्त नंढपण जा क्लास फेलोज़ मूंखे चवंदा आहिनि अयाज़ लतीफ़ पलीजा इरिगेशन मां इस्तीफ़ा ॾिनई हींअर सुपरिटेंडिंग इंजीनियर हुजी आहे चीफ इंजीनियर थी आहे। को चवंदो आहे त तूं कॉन्स्टिट्यूशनल लॉयर आहीं तूं वकालत खे टाइम ॾीं आहे वॾो वकील ज़बरदस्त पियूं मज़ा ठठ। को चवंदो आहे लंडन आबाद थी वञे आहे को चवंदो न्यूयॉर्क हली हलूं आहे को चवंदो आहे सिडनी आबाद थियूं आहे को चवंदो आहे साओ पालो हलूं को चवंदो आहे मैड्रिड हली रहूं
दुबई हलूं, रासल खैमा ऐं अबू ज़ैबी में घर ठाराए रहूं। लंडन ऐं दुबई ऐं रासल खैमान में घर ठाहे परायनि मुल्कनि में उन्हनि जे अखियुनि आॾो पंहिंजूं अखियूं झुकाए $5 खीसे में वठी चोर थी जीअण खां बहितर आहे त सिंधियुनि जे दिलनि में रहिजे, शहीदनि जे मज़ारनि वटां वचन कयल जिदोजहदूं जारी रखंदे जीजे। असीं ग़ज़ाला बतूल सिद्दीकी जे काफ़िले जा माण्हू आहियूं जिन जो मरण ऐं जीअण उन्हनि महिननि सां वाबस्ता कोन्हे। असां लाइ एज़ाज़ कंहिं माण्हू खे चइजे अबा माणे तोखे भाए कान थी, पोइ बि तूं माणे खे ज़ोर पियो ॾीं, दवा पियो ॾींसि। को माण्हू चवे अबा मां तोखे ॿिए भाउ खे फातो, तोखे घटि भाउ अथई। अड़े इहो असां लाइ एज़ाज़ आहे त सिंध असांजी माउ असां ते दस्त शफ़क़त रखे न रखे, असीं हुन जा हलाली पुट आहियूं, मैदान में हूंदासीं। असीं एज़ाज़ सां सम्झूं मैदान में हुअण खे। असीं लतीफ़ जा सिपाही आहियूं ऐं लतीफ़ जा सिपाही लतीफ़ खे चवनि हा ऐं लतीफ़ ऐं शाह काश तूं अॼु जे दौर में हुजी हा। लतीफ़ तूं हुजी हा त 22 मई ते सिंधियुनि जूं क़ौमी अवामी तहरीक जूं सिंधियाणी तहरीक जूं ग़ज़ाला जूं जुर्रतूं ॾिसी शायदि तूं को नओं सुर ग़ज़ाला या सुर अवामी तहरीक लिखी हा। सोचो त सुहिणी ससुई मारुई बागुल मूमल नूरी कहिड़ी ॻाल्हि में ग़ज़ाला इन्हनि खां घटि हुई, इन्हनि खां 1000 दफ़ा मथे हुई, कंहिं ॻाल्हि में घटि कान हुई। ऐं लतीफ़ हुननि खे अमर करे छॾियो। मारुई अलाह पाक पुछे थो ॿुधाए जॾहिं रूह ख़लक़िया पिया विया, अलाह पाक हर रूह खे पैदा करण खां अॻु में पुछो ॿुधाए केरु आहे तुंहिंजो रब, ॿुधाए आऊं आहियां न तुंहिंजो रब। ऐं हर रूह चयो थे त तूं आई मुंहिंजो रब। पर लतीफ़ जी मारुई चए थी अलस्तु रब्बुकुम, जॾहिं कन पियो, जॾहिं अलाह पाक पुछायो ॿुधाए आऊं आहियां न तुंहिंजो रब, त मारुई चए थी अलस्तु रब्बुकुम, जॾहिं कन पियो कालू बला कलबसी, तॾहिं तित चयो छा चयो तहीं वेर कयो वचन वेड़ी चन। वचन हुन सां न, वचन वेड़ी चन सां, वचन पंहिंजे आवाम सां, पंहिंजे माण्हुनि सां। तो सोणी अज़ान आहे पंहिंजे माण्हुनि सां, ग़ज़ाला जो वचन कंहिंसां, पंहिंजे माण्हुनि सां। पोइ उन्हनि जी उहा कमिटमेंट आहे जंहिंजे करे अॼु सिंध उन्हनि खे सलाम पेश थी करे। ऐं सिंध जो हर बच्चो, सिंध में को हिकिड़ो ॿार, हिकिड़ी न्याणी, हिकिड़ो पुटु आहे जेको चवे त ग़ज़ाला असांजी न आहे, जेको चवे ग़ज़ाला ॿी पार्टी जी आहे। अॼु वरी सिंधी अख़बारूं ॾिसो, आउं नथो सम्झां त का सिंध जी अहिड़ी हलाली सिंधी अख़बार हूंदी जंहिंजे एडिटोरियल पेज ते अॼु ग़ज़ाला बतूल सिद्दीकी न हूंदी। खोले वञी ॾिसो एडिटोरियल पेजिस समूरनि सिंधी अख़बारनि जा। ग़ज़ाला ऐं सतार ऐं शबीर ऐं शहादत इन्हनि जे सिंध लाइ ॾिनल क़ुर्बानियुनि जो अंदाज़ो जनरेशन लॻाईंदियूं। सोणीअ लाइ लतीफ़ चयो त कांधी कंग थियास वहण जनाज़ो सोणी। सोणी जॾहिं ॿुधी पे तॾहिं को धणी धोणी कोन हुअसि, अकेली हुई, लाश रुड़ंदे पियो। लतीफ़ साईं चए थो कांधी कंग थियास, कंग कांधी कंग थियास वहण जनाज़ो सोणी। वहण जेको दरिया जो वहकरो आहे उहो जनाज़ो आहे, ॿियो केरु कोन्हे। कांधी कंग थियास वहण जनाज़ो सोणी, पघा जे बेटनि जा कुल्हा 3 ॾिनास। ऐं पोइ अकेलाई में छा थी करे, बघा जे बेटनि जा कुल्हा 3 ॾिनास, जॾहिं अखियूं मल्क ॾिठा तोए मन काढो मेहार। ऐं इहा सिंध पाकिस्तान खे ऐं सॼी दुनिया खे मैसेज ॾियण ईंदी त असांखे 1940 जी करारदाद वारो पाकिस्तान खपे, बराबरीअ वारो, वसीलनि जी विर्छ वारो। ही मुल्क असांजो आहे, इन जा असीं स्टेक होल्डर आहियूं, इक्वल स्टेक होल्डर।
वॾेरा भले ॾियारीनि, वॾेरा भले चवनि त कुझु कोन थींदो, वॾेरा भले चवनि त असां मैनेज कंदासीं, असां दॿा भरींदासीं। अहिड़नि ई बुज़दिलनि, अहिड़नि ई भाड़ियुनि कॾहिं जाफ़र जे रूप में, कॾहिं चनेसर जे रूप में, कॾहिं नाऊमल जे रूप में सिंध खे छुरो हुयो आहे। पर सिंध हमेशह उथी खड़ी थी आहे, सिंध हमेशह मुक़ाबिलो कयो आहे, सिंध हमेशह पहिरीं सिफ़ में रही आहे। सिंध खे हमेशह गद्दार मशवरा ॾींदा आहिनि, कुझु कोन थींदो, वरी बि हिन वॾेरे में कमु पवंदो, न कुझु फलाणो ॾुखियो माण्हू आहे। जॾहिं शुरू में इलेक्शन खां अॻु में सियासत पे कईसीं, ॿिटे निज़ाम जे ख़िलाफ़ तवा पे लटकायासीं, त असांखे चयूं फलाणे वॾेरे जे तए घर ते तओ लटकाईंदो, उन वॾेरे जा गार्ड रिएक्ट कंदा, वज़ीर जा गार्ड रिएक्ट कंदा। अवामी तहरीक उन्हनि खे चयूं गार्ड हूंदा 10, अवामी तहरीक जा कारकु हूंदा 1000, उन्हनि जा 50 खे कराईंदो, 950 उन्हनि बाक़ी गार्डनि जे कपिड़नि जूं जेके अॻड़ियूं आहिनि उन्हनि खे बि लीड़ू करे उन्हनि जा लाश उछलाए छॾींदा जेकॾहिं अवामी तहरीक खे रिएक्ट कयो त। चनेसर चयो दोदे खे, चनेसर फरारनी दोदे खे त भल त हुजे को लूलो लिंगो, मोए वलीअ खां कुतो चङो। माना वली न थियो, चङा माण्हू न थियो, मोए छाकाणि वली वीचारो मरी वियो आहे। तंहिंखां वॾेरो जंहिंजो अबू ज़बी में घर हुजे, जेको ट्विटर ते वेठो हुजे, फेसबुक ते वेठो स्टेटस अपडेट करे पंहिंजे घर जी कुंड मां, उहो बहितर आहे, छाकाणि मैदान ते मारिजी वेंदो। तंहिंजे करे हिकिड़ी गंजी सुबरायो, गंजीअ ते सिंध जो नक्शो ठाहियो ऐं ट्विटर ते वेही सिंध खे सलाम पेश कयो, काफ़ी आहे। मैदान में निकिरण जी कहिड़ी ज़रूरत आहे? पैसा खाईंदा अचो ऐं ट्वीट कंदा अचो, फेसबुक ते स्टेटस अपलोड कयो। वरी जे ब्राज़ील मां फुटबॉलर गॾिजी अचनि, उहे 20 छोकिरा विहारे वरी हुननि सां फोटू कढाए वरी अपडेट करे छॾियो, बाबा असां ॾियारी जे फुटबॉलरनि सां फोटू कढायो। थर में माण्हू मरंदा हुजनि, ट्वीट करे छॾियो, बाबा थर जी पारत हुजंदव, पोइ पैसा सभु खाई वञो। अहिड़ी सलाह मिली। भल त हुजे को लूलो लिंगो, मोए वलीअ खां कुतो चङो। चनेसर चयो दोदे खे, जर फोटे जी फूंड अजाई, दोदा तूं छो जान विञाई, आण मञी हा ऐश करी हा, हीअं न जवानी में तूं मरी हा। दोदो उहो पैगाम खणी बाग़ीअ खे चवे थो, चएसि थो त खिलजी तुंहिंजो संग घुरे थो, तख़्त चनेसर लाइ चाहे थो। भेण खे चवे थो अलाउद्दीन खिलजी तुंहिंजो संग घुरे थो ऐं चनेसर लाइ तख़्त घुरे थो। ऐं पोइ बाग़ी छा थी चएसि? गज़ाला जी रूहानी, सियासी ऐं इनकलाबी लीडर बागुल बाई छा थी चवेसि? तुंहिंजो तख़्त अमानत आहे। दोदे खे थी चए तुंहिंजो तख़्त अमानत आहे, सारो तख़्त अमानत आहे। हर माण्हूअ में पीउ बि आहे, तंहिंमें हुनजो जीव बि आहे। ॾाढो पढ़ ॾाढो तड़ ॾाढो, रोज़ अचे थो हुनखे यादि। काश वॾेरा सोचींदा इन्हनि जा के ॾाॾा हूंदा, के पड़ ॾाॾा हूंदा, उहे चवंदा ही लूसी पोटो मूं ॼणियो आहे जेको थुकूं पियो झले पैसनि कमाइण लाइ। ही लूसी मुंहिंजो पोटो ॾोटो आहे जेको वज़ीर थियो, गाॾी लैंड क्रूज़र खयो, उन में डोड़ंदो वते, पैसा पियो गॾु करे, भेण विकामेसि पई, माउ विकामेसि पई, सिंध विकामेसि पई, वसीला विकामनि पिया। ही लूसी रुगो पैसा वेठो गॾु करे, अकाउंटनि में डॉलर पियो गॾु करे। तुंहिंजो तख़्त अमानत आहे, सारो वक़्तु अमानत आहे। हर माण्हूअ में पीउ बि आहे, तंहिंमें हुनजो जीव बि आहे। ॾाढो पढ़ ॾाढो तड़ ॾाढो, रोज़ अचे थो हुनखे आॾो। नानो पढ़ नानो तड़ नानो, हुनखां न आहे कॾहिं बेगानो। जे तूं विढ़ंदे मारियो वेंदे, हिन वस्तीअ तां वारियो वेंदे, दोदा तुंहिंजो साथ वेंदो, माण्हुनि जो वेसाह न वेंदो। तुंहिंजा पुट न त तुंहिंजा पोटा। गज़ाला जो पुटु नंढड़ो इब्राहिम जेको मुंहिंजे हंज में वेठो, अॼु पुछम अदी गज़ाला जे ॾेरनि खां इब्राहिम जो, तुंहिंजा पुट न त तुंहिंजा पोटा। ऐं त चवां थो तव्हीं सभु दुआ घुरो, जे दुआउनि में यकीन अथव त ए अल्लाह, ए कुदरत मां, असांखे गज़ाला जहिड़ी, शहादत जरवार जहिड़ी ऐं आशिक़ जुणेज जहिड़ी ऐं नवाज़ कंदराणी जहिड़ी ज़िंदगी ऐं ओड़ो ई मौत ॾे। तुंहिंजा पुट न त तुंहिंजा पोटा, रहंदा तोसां पूड़ विछोटा। आज़ादीअ लाइ विढ़ंदा आख़िर, विढ़ंदे विढ़ंदे रिढ़ंदा आख़िर। तुंहिंजे लाइ मिसाल छॾे वञ ऐं जे चाहीं खाल छॾे वञ। मूं लाइ तूं जेको बि क़बूली, खिलजी कुतो जो बि क़बूल।
मूंखे खिलजी ॾे, खिलजे जे बदिरां बड़े पुतो बि ॾेई छॾ। ॻाल्हि सिंध जी आहे त सिंध जो मुस्तक़बिल कीअं हूंदो। ऐं पोइ दोदो चवे थो पंहिंजी भेण खे, सतार उनड़नि, शबीर बुलेदिन ऐं शहादत जरवारनि ऐं सरवर ऐं एजाज़ जो ऐं अमान अल्लाह बपड़ जो ऐं काज़ी गफ़ार जो ऐं लखबीर दायरी जो वॾो ॾाढो पड़ॾाॾो तड़ॾाड़नि जो तड़ॾाॾो दोदो सूमरो चवे थो, हीअ जा ॾाही ॻाल्हि कई तो ए बागुल, हीअ जा ॾाही ॻाल्हि कई तो मुंहिंजे दिलि जी ॻाल्हि कई तो। तुंहिंजो मुंहिंजो खून बि साॻियो, जीअण लाइ जुनून बि साॻियो। ऐं सिंध सपूतो सर्वे चो भलवेरीअ सां अॼु बर में चो, मां मरंदे ताईं वार कंदुसि ऐं धारनि जा सिर धार कंदुसि। मां मरंदे ताईं वार कंदुसि ऐं धारनि जा सिर धार कंदुसि। ही कंद कुलनि ते आजेसी, हू पेर धरींदा कीअं तेसी। हिन धरतीअ ते जा अमी आ, ही जिंदड़ी हूअ निकमी आ। चल जीजल जे कंहिं कार ते, चल सिंध ते का न मयार अचे। ज़िंदगी जो मिशन बनाइणो आहे, पाण ते 1000 मयारूं अचनि, पर जेॾी महिल सिंध सॾु करे ओॾी महिल पटके जो वर पहुची वञे। इहो आहे इम्तिहान। ऐं हिन वचन सां तव्हां खां इजाज़त थो वठां त कराची में क़ौमी अवामी तहरीक सिंध जी मालिकीअ जी हिकिड़ी नई तारीख़ रक़म कंदी। ऐं तव्हां खां हिन नारे जो जवाब थो वठां, ऐं उहो जवाब अहिड़ो हुजे जो उहा गूंज पहुचे कराची जे दहशतगर्दनि जे कननि ताईं त सिंध सुजाग आहे ऐं सिंध कराची ॾांहुं अचे पई। नारे 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 सिंध, नारे 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 सिंध, नारे 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 सिंध। जी सिंध असीं शुक्रगुज़ार आहियूं, ख़ासि करे अया लतीफ़ अली साहिब जन जा, जिन अची हिते प्रोग्राम में असांजे मान वधायो ऐं शहीदनि खे खिराज अक़ीदत पेश कई। जी सिंध अवां जी समातुनि ताईं